Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. मुल्क जे ॿियनि सूबनि जी सिंध में बि कोरोना जा वार जारी। लाड़काणो में कोरोना वायरस वधीक 3 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतिन में कमरुद्दीन ऐं महबूब भुट्टो शामिल। 19 मरीज़ ICU मुंतकिल। हैदराबाद जी सिविल अस्पताल में टंडोला हियार वासी कोरोना मरीज़ फौत थी वियो। 65 सालनि जे फ़कीर मोहम्मद जो लाश कोरोना SOPs तहत वारसनि हवाले। कोरोना जी 3 लहर ॿारनि लाइ बि ख़तरनाक थियण लॻी। NCOC मूजिबि हिक ॾींहं में कोरोना वेझे वधीक ॿारड़ा हयातियूं विञाए वेठा। फौती ॿारनि जी उमिरि 1 खां 10 सालनि ताईं हुई। पीपल्स पार्टी तरफ़ां कोरोना जी पखेड़ रोकण लाइ सख़्त पाबंदियूं लॻाइण ऐं लॉकडाउन करण जो मुतालबो। PP सेनेटर शरी रहमान जो चवणु आहे त हाणे पाबंदियूं लॻाइण ऐं लॉकडाउन जो वक़्तु अची वियो आहे। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ अॼु कराची जे दौरे ते पहुची रही आहे। कराची एयरपोर्ट ते नवाज़ लीग अॻुवाणनि ऐं कारकुननि तरफ़ां मरियम नवाज़ जी आजियां कई वेंदी। मरियम नवाज़ NA 249 ते नंढी चूंड लाइ नवाज़ लीग उम्मीदवार मिफ्ताह इस्माइल जी हिमायत में चूंड मुहिम हलाईंदी। मरियम नवाज़ तरफ़ां रैलीज़ खे ख़िताब ऐं पार्टी अॻुवाणनि सां मुलाक़ातुनि जो बि इम्कान। उमरकोट भरिसां ख़ौफ़नाक हादसे में हिक ई कुटुंब जा 3 भाती अदल जो शिकार। जागीर मोड़ भरिसां तेज़ रफ़्तार डंपर जो मोटरसाइकिल खे टक्कर। ॻोठ दोस्त मोहम्मद राजवासी पीरसन औरत सनस पुट ऐं नुंहुं फौत थी विया। फौतन में पीरसन औरत ॾिसराम भील, सनस पुट आसन भील ऐं नुंहुं पठाणी भील शामिल। हादसे में मोटरसाइकिल ते सवार नींगरी मौजज़ाने तौर महफूज़ रही। इतला बावजूद पुलिस वक्त सिर न पहुती। फौतिन जा लाश केतिरी ही देर ताईं वाक़े वारे हंध पयल रहा। सिंजोरे में नारी जो कातिल पंहिंजो ही बेरहम भाउ निकितो। पुलिस हथां गिरफ़्तार थियल जवाबदार तरफ़ां साहुरनि खे केस में फासाइण लाइ पंहिंजी ही भेण खे क़त्ल करण जो एतराफ़। जवाबदार मालिक शेख एतराफ़ी बयान में चयो त मुंहिंजी शादी जे एवज़े में साली सां भेण खे परणायो। साहुरनि सां तकरार थियो त हुननि ज़ाल वापसि करण खां इनकार कयो ऐं परिणियल भेण मोटाए ॾिनी। साहुरनि खे केस में फासाइण लाइ पंहिंजी ही भेण खे तेज़ धार औज़ार सां क़त्ल करे छॾियो। पुलिस तरफ़ां जवाबदार खां जांच जारी। तनो मोहम्मद ख़ान में अगवा ॼाणायल नींगर जो लाश 8वीं क्लास शागिर्द बच्चो कोहली जो लाश घर अॻियां मौजूद ढंढ मां हथ कयो वियो। इतला ते पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। नींगर जे वारसनि तरफ़ां खेसि इज्तिमाई बदफेली जो निशानो बणाइण बाद क़त्ल करण जो शक ज़ाहिर। पुलिस खां वाक़े जी जांच करे ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। दादू जी अदालत में मेहड़ वाक़े जे केस ते ॿुधणी दौरान उमेर उबाब चांडियो, PP MPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो पेश। उमेर उबाब जे वालिद सूदो 3 घर भातियुनि जे क़त्ल केस ते ॿुधणी दौरान सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम। पुलिस सरदार चांडियो जे हामिन खे अदालत वञण खां रोके छॾियो। ऐं जैकबाद में एहसास कफ़ालत सेंटर ते ग़रीब औरतुनि जी इमदादी रक़म मां कटौती करण ते एजेंट गिरफ़्तार। पुलिस एहसास सेंटर एजेंट फारूक खोसो खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार इल्ज़ाम जी तरदीद कंदे चयो त आउं पंहिंजी इमदादी रक़म कढाइण आयो हुयसि। पैसनि में कटौती सेंटर ते मुक़ररु अहलकार करे रहिया आहिनि। पंहिंजो ॾोहो लिकाइण लाइ खेसि कूड़े इल्ज़ाम में फासायो। अस्सलामु अलैकुम। टाइम